आप इंडस से इंडस को नहीं वा आगे अच्छा है आगे इंडस से दड़ो वा चावनी दड़ो एट चावनी दड़ो इंडस से कहाँ पहुँचा दिया ला हिन नालो ख़बर अथव? अदिता शायद अदिता हलो रस ओही नालो ख़बर कोन अथव? इन माइयो हा इन माइयो शायद अदिता हलो पूछा कहीं बन मैडम राड़ा नाम जायस राड़ा अरोड़ा अरोड़ा ही माना हुन सां गॾु माई आहे पोरियतनि में शामिल न आहे खाल त ॾाढी असां ॿधूं खटू वटू गॾु कई थो मुबारक हुजई मुबारक शाकर साहब इहे माना फ्रांस माई जी हां इन माइयो नाम है कौन बोलवा माई जो नालो मिटम अरोड़ा अरोड़ा माशाल्लाह दुकान उहो हलाईंदो आहे दुकान उहो हलाईंदो आहे हा असीं वेठा मानी खायो ड्रो कयो सुता पिया तव्हां पोइ तूं चांहि जो दड़ो घुमण आए त तूं वरी ईअं बाईपास निकिरी हिते का वेठो कोन्हे मलो के गॾा वञूं भमा तोॾे आया नहीं कर तोॾे माछी भाग केर कोन मिलियो तो सोचम थोड़ो चावनी दड़े में थोड़ो बारे ॿुधा त घणी क़दामत आहे जी या छा थोड़ी गंजान जे इन्हनि जी जेको चांहि जो दड़े जी का ख़बर कान्हे का न को मुंहिंजे ॾाॾे खे ख़बर आहे न मुंहिंजे पीउ खे ख़बर आहे भला इहो हो हिंदुनि जो या मुस्लमान मुस्लमान आहिनि हुते हिकिड़ो फोटो आहे शायदि हींअर टच मोबाइल कान्हे तोखे ॾेखारींदुसि हा हा भाऊ खे ॾींदुसि पहलान उते हा पहलान छे इहे पहले हुनखे तालो त पोइ ईअं त कोन्हे त उते के हिंदुनि जूं बि शयूं लधियूं हुजनि ज़ाहिरी आहे ॻोठ में हिंदू आहिनि शहर में हिंदू आहिनि त वाह हा बाक़ी हुआ 1931 में मेके खोटाई कई ठीकु आहे पोइ जेको कुझु हो सो त कढी वियो बाक़ी जेको हींअर जेको आहे सो मिसाल बाक़ी हवा में थी हिते हू कोन्हे ठहियल इहो हा अॻियां आहे न तव्हांखे ॾिसो दड़ो त अॻियां आहे न म्यूज़ियम आहे न हा उतां ख़बर पइजी वेंदी घणी थी जाए खुली जे लाइ अॻियां आहे माना मतिलबु अञा उहो पर ठहे उहो सारी थाणो ठहंदो कमरा छत माड़ ठहंदा हाणे ख़ुदा बहितर ॼाणे